नाज़रीन, नोशहरोफिरोज में टाउन इंतजामिया जी नाअहली सबब शहर जा अक्सर रोड रस्ता ऐं घिटियूं गंदे पानी जी लपेट हेठ आहिनि, जे सबब रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था महबूब कलोड़ो जी हे रिपोर्ट। नाज़रीन, टाउन कमेटी इंतजामिया जी नाअहली सबब शहर जा मुख़्तलिफ़ पाड़ा रस्ता घिटियूं गंदे पानी जे वर चढ़ियल आहिनि। गटरनि जो गंदो पानी हिते घर करे वेही रहियो आहे। मला पाड़े में मौजूदु आहियूं। अचो त हिते जेके मौजूदु आहिनि रहवासी, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, उन्हनि जो छा चवणु आहे। हिन ई टाउन कमेटी हिन ई शहर में 60 स्वीपर हूंदा हुआ, जंहिंमें 40 स्वीपर जेके हूंदा हुआ ऑफिसरनि ऐं एमरजेंसी लाइ हूंदा हुआ ऐं 40 स्वीपर सॼे शहर खे साफ़ कंदा हुआ। शहर ईअं जरकंदो हो मोती जीअं, पर ही उहो ई शहर आहे जंहिंमें 400 खां वधीक स्वीपर आहिनि। लाड़काणे, मुल्तान, सखर खां माण्हू हाणे हिते भर्ती कया विया। हिते जेके काटिन पाइण वारा ज्याला वाला भर्ती कया विया। उन टाउन कमेटी जी बजट करोड़नि में थी वई, पर शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ क़ौम असांजी आफ़ीमी थी वई आहे। हिननि खे जाॻाइण ॾाढो मुश्किल आहे। हिननि सां को चीन वारो कमु कजे, जे आफ़ीमी ख़तमु कजनि त पोइ को मुल्क सुधरे। बाक़ी सुधरण ॾाढो जेको आहे सो गंदो पानी जेको बीठो आहे, अदा ही गंदो पानी सिर्फ़ु हिते कोन बीठो आहे। ही जेके नवां रोड ठहिया उहे बि त करप्शन जे वर चढ़ियल आहे। उन्हनि में पाणी बीहण जे करे सभु हंधा रोड रस्ता टुटी विया आहिनि। काफ़ी ज़ईफ़ पोड़ा पोड़ियूं औरतूं बीमार अचनि था, ॾिसो हितां गुज़री सघंदा। केरु ज़िम्मेवार आहे इन जो ज़िम्मेवार त जेको आहे टाउन इंतजाम आहे, सफ़ाई त उनखे कराइणी आहे न। ऐं सॼे शहर में हीअं गंदगी आहे। पहिरीं ॻाल्हि त हितां असां सभु स्टावेंटर वकील दरख़्वास्तूं ॾिनियूं स्टैम्प सां, उहे ॾिनियूंसीं। हिन जो जेको TMO आहे उन चयो त बाबा असांजो असगर सां मिलो। असांजो असगर बि सॼो इंतिज़ाम सां, बाबा उहो तुंहिंजो PA आहे, तुंहिंजो छा कंदो, तुंहिंजो त तूं इंतिज़ाम खे तूं संभाल न। तो इन जे लाइ त ही सॼे शहर में गंदगियूं तमामु तेज़ीअ सां पाण पिया था हथ सां कराइनि। जेके बाला कमु कंदा हुआ उहे हिकिड़े बंगलनि ते मुक़रर आहिनि। ॿिया जेके अची विया आहिनि मुस्लमान अची विया आहिनि सफ़ेद पोश, उहे कमु कनि कोन था। उहे सिर्फ़ु पघारूं खणनि था ऐं बाक़ी ऑफिसरनि जूं हाज़िरियूं भरनि था। इन करे कमु हले कोन थो। जेकॾहिं अहिड़ी नौशहर शहर में कुल 10 या 12 बाला हूंदा सफ़ाई वारा, त किथां सफ़ाई थी सघंदी। घटि में घटि हिते 3 शिफ्टुनि में कमु हले, 200 माण्हू कमु कनि, तॾहिं वञी कुझु नौशहर जो मुंहुं ॾिसी सघिबो। कैमरामैन अहमद फराज सां गॾु महबूब कलोड़ो, मेरा TV न्यूज़, नोशहरोफिरोज।